नाज़रीन, मीरपुर ख़ासी समाजी शख्सियत फैसल काचेलो बोर्ड मुतासरन जी वाहुर लाइ अॻिते अची वियो आहे। फैसल काचेलो पारां पंहिंजी मदद पाण तहत 20 खेमनि ते ॿधल टेंट सिटी क़ाइमु कयो वियो आहे। मीरपुर ख़ासी समाजी शख्सियत फैसल काचेलो आवाज़ टीवी जे रिपोर्टर सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त मांखे ॾेखारियो। अजी नाज़रीन, सिंध ते जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो आहे, सिंध जा अॾा पुट कंहिं न कंहिं रूप कंहिं न कंहिं रंग में पंहिंजी सिंध जी हिफ़ाज़त करण लाइ, उतां जे मारूड़नि खे उन्हनि जी सहायता करण लाइ हमेशह अॻिभरा रहिया आहिनि। हिन दफ़े बि कुझु ईअं ई थियो आहे। ताज़ी बरसातुनि सिंध में तबाही मचाए छॾी आहे। सरकारी अंग अखरनि मूजिबि किरोड़े माण्हू बेघर थिया आहिनि, लखे माण्हुनि जो नुक़सानु थियो आहे ऐं सवे माण्हू फ़ौत थी चुका आहिनि। इन हवाले सां सिंध जो का बि डिस्ट्रिक्ट हुजे, का बि तालको हुजे, यूनियन काउंसिल हुजे, उहा हिन टाइम पाणी जे हेठां आहे। लखें एकड़ जेकी फ़सुलु आहे तबाह थी वई आहे। सिंधी माण्हुनि जो किरोड़नि में नुक़सानु थी चुको आहे। हिन वक़्तु पूरी सिंध हिकिड़ी पीड़ा मां गुज़रे थी पई। कुझु माण्हू जेके सरहंदी वारा आहिनि, पंहिंजे हिसाब सां पंहिंजे वस आहार ग़रीब मारूड़नि जी मुतासिरनि जी मदद करे रहिया आहिनि। असां सां गॾु फैसल काचेलो साहिबु आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम। अस्सलाम साईं। सर, सिंध जी सूरत हाल आल ओवर कंहिंखां लुकियल न आहे। तव्हां इहो ॿुधाइजो, जेको तव्हांजो इलाइक़ो आहे उते छा सूरत हाल आहे? असांजे इलाइक़े में बि उहा ई सूरत हाल आहे जेकी सॼे सिंध में आहे। इलाइक़ो सॼो असांजो ॿुॾी वियो आहे। फसलूं ख़तमु थी वियूं आहिनि। माण्हुनि जा कचा घर जेके हुआ उहे सभु ॾही विया आहिनि ऐं सभु रोड जे माण्हू रोडनि ते वेठा आहिनि, बेयारो मददगार वेठा आहिनि। ऐं उन सां जेको आहे खाइण पीअण जो सामान, उनजी मुश्किल आहे उन्हनि खे। उन खां पोइ हाणे बीमारियूं फुटी पियूं आहिनि। मलेरिया आहे, स्किन डिज़ीज़ आहे, डेंगी आहे ऐं इहे सभु शयूं आहिनि। त तमामु घणी तकलीफ़ में आहिनि माण्हू। ॿाहिराड़ी असांजी तव्हां सम्झो त 95% जेकी आहे उहा तबाह थी वई आहे ऐं हींअर सभु उहे माण्हू रोडनि ते आहिनि। टेंटुनि में कुझु वेठा आहिनि, कुझु हुअं ई वेठा आहिनि। राशन वग़ैरह जो तमामु घणो बहिरान आहे। अच्छा साईं, असां तस्वीरां कुझु ॾिठियूंसीं सोशल मीडिया ते, त तव्हां पंहिंजी बिहाफ ते हिकिड़ो टेंट सिटी क़ाइमु कयो आहे। उन बारे में तफ़सील आगाह कजो। साईं, इहो असां नंढी हिकिड़ी कोशिशि कई आहे। कुझु असांजो ज़मीन ख़ाली पई हुई त उन ते असां 20-22 टेंट हया आहिनि, जेके वॾा कुशादा टेंट्स आहिनि। उन में 3-4 फैमिलियूं 15-20 माण्हू अची था सघनि ऐं तमामु सहूलियत सां जेको आहे रही सघनि था। त हाणे असां इनशाअल्लाह इनखे वधाईंदासीं सही। उन सां गॾु ॿियूं फैसिलिटीज़ बि असां उन्हनि खे ॾियूं पिया। मानी उते ई उन्हनि खे मिले थी। प्लस उन सां गॾु असीं चयूं था त कुझु अहिड़ो को कयूं त ख़वातीन आहिनि या उन्हनि जे लाइ त को बाथरूम वग़ैरह जा बि को अहिड़ा पोर्टेबल क़िस्म जो इंतज़ाम करे सघूं। त जेतिरनि माण्हुनि खे असीं सभिनी खे त नथा ॾेई सघूं। असीं गवर्नमेंट असांखे न पई सपोर्ट करे। असीं जेको बि आहे उहो पंहिंजे तरफ़ सां करियूं पिया। अच्छा साईं, सिंध हुकूमत रोज़ाने जी बुनियाद ते DCs खे, जेके सरकारी कामोर आहिनि, उन्हनि खे किरोड़े रुपया फंड जारी करे थी पई। अव्हांजे इलाइक़े में छा सूरत हाल आहे? साईं, किरोड़े रुपया जे जारी थिया आहिनि त उहो तव्हां मूंखां पुछो था, तव्हां उते वञी आवाम खां पुछी सघो था त उहे किरोड़ रुपया उन्हनि ताईं त न पुॻा आहिनि। हाणे पाण वटि जेको सभिनी खे ख़बर आहे, इहा का लिकियल शइ न आहे, न को आउं कंहिंजी गिला करणु चाहियां थो, पर इहो सभिनी खे ख़बर आहे त जेको गवर्नमेंट जो स्ट्रक्चर आहे, ब्यूरोक्रेसी आहे, उन में SP हुजे, DC हुजे, AC हुजे, उहे हालांकि उहे आहिनि स्टेट जा मुलाज़िम, उन्हनि खे तनख़्वाह स्टेट ॾिए थी, पर उहो अची वेंदा आहिनि। उन खां पोइ हू सिर्फ़ु लोकल पॉलिटिशियंस खे केटर कंदा आहिनि। हुननि खे इहो हूंदो आहे त असांजी बदिली न थी वञे या इहो, त उहो सॼो चयो मञींदा आहिनि सियासतदाननि जो। ऐं उहे जेको बि सामान ईंदो आहे उहो सिधो उन्हनि सियासत डायरेक्टली आवाम में न वेंदो आहे, सियासतदाननि खे उन्हनि जे गोदामनि में वेंदो आहे। हज़ारे माण्हू असां वटि आहिनि जेके रोडनि ते वेठा आहिनि। पोइ असीं कोशिशि करे, पहिरीं जॾहिं बरसाति पई पए, छो त उहे माण्हू पाण कुझु रधे न थिए सघिया छो त बरसाति पई पए, त असां पहिरीं कोशिशि कई त हुननि खे ठहियलु ठुकियल मानी जेकी आहे उहा पुॼायूं। हाणे जॾहिं बरसातूं बंदि थी वियूं त हाणे असीं उन्हनि खे राशन बैग्स ॾियूं पिया, जंहिंमें पूरे हफ़्ते जो राशन हूंदो आहे। अच्छा साईं, हे तक़रीबन तव्हां जेकी ॻाल्हियूं ॿुधायूं त हे सरकारी कमु आहे, इहो सरकार खे करणु खपे, पर तव्हां पंहिंजे बिहाफ ते कयो था पिया। हुकूमत खे छा मुतालबो कंदव ऐं जेके सरकारी कामोर आहिनि या जेके असांजा सियासतदान आहिनि, उन्हनि खां कहिड़ा मुतालबा आहिनि तव्हांजा? सोशल मीडिया ते तव्हां ॾिसो पिया त माण्हुनि में केतिरी नाराज़गी आहे, केतिरी कावड़ आहे ऐं चूंडियल नुमाइंदनि जे लाइ।
उहा चूंडियल नुमाइंदनि जे लाइ जे कावड़ ऐं नाराज़गी आहे त उनजो को सबबु हूंदो न, सबबु खां सवाइ त न आहे न। त आउं इहो ई नुमाइंदनि खे चवंदुसि त हिननि माण्हुनि तव्हांखे वोट ॾिनो आहे, हिननि जी ज़िम्मेवारी डायरेक्टली तव्हां ते थी वञे ऐं तव्हां हिन क्राइसिस में पंहिंजो परायो त हीअ असांजी पार्टी जो आहे ऐं हीअ असांजो मुखालिफ़ आहे, इहा सोच न रखो। माण्हू जेको आहे डोनेशन में एतिरो न पियो करे, हालांकि हिकिड़ो बंगलो जेको कासमाबाद में आहे 5 करोड़ रुपए जो आहे घटि में घटि, त उहे माण्हू अगरि ॿियो कुझु न त 50,000 या लख रुपया बि ॾेई वञनि त हुनजी जेब ते को असरु न पवंदो। त आउं पंहिंजे ज़मीनदार दोस्तनि खे आउं चवंदुसि त हीअ क्राइसिस जेको आहे, जॾहिं हीअ माण्हू हिते कराची जा जिन जो को वास्तो ई न आहे हुन इलाइक़े सां, उनखे उहे एॾो मदद कनि पिया, त मुंहिंजे ख़्याल में इहो असांजो फ़र्ज़ु आहे त पाण अॻियां वधी जेतिरो थी सघे उहो पंहिंजे माण्हुनि जी मदद कयूं। जी नाज़रीन, अव्हां फैसल काचेलो साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। सिंध में तमामु बहितरीन सां ई कमु करे रहियो आहे ऐं आवाज़ TV सथ पारां इहा नंढी हिकिड़ी कोशिशि कई वई आहे त जेको सुठो कमु करे थो पियो त उनजी ज़रूरु साराह थियणु खपे। इन सां गॾोगॾु फैसल काचेलो साहब हिकिड़ी मैसेज, हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज ॾिनो आहे सिंध जे मुख़ैर हज़रात ऐं जेके सरहंदी वारा आहिनि उन्हनि खे, त जेके पंहिंजे इलाइक़नि में हर को पंहिंजे हिसे जो कमु करे थो पियो, असां मीडिया पंहिंजे हिसे जो कमु था कयूं, छो जे करे पूरे मुल्क मथां हे ॾुखियो वक़्तु आयो आहे। हर माण्हू जेको जेतिरो करे सघे थो पियो उहो पंहिंजे हिसे जो कमु करे। कैमरामैन फराज़ सां गॾु राजा असगर सुमरो, आवाज़ TV, कराची।